नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश रहली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत निसा आयत नंबर 51 खां वठी 57 ताईं। तर्जुमो। अलम तर इलल लदीन, छा न तव्हां ॾिठो उन्हनि माण्हुनि जी तरफ़ जेके ऊतू ॾिना विया नसीबन मिनल किताबी हिस्सो किताब मां, युमिनून बिल जब्ती व ताग़ूत, उहे ईमान आणनि था बुतनि ऐं शैतान ते। व यक़ूलून, ऐं उहे चवनि था लिल्लज़ीन, उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन कफ़रू कुफ़र कयो, हा उलाई, इहे ई आहिनि उहे माण्हू अहदा सिधी राह ते या हिदायत याफ़्ता, इहे ई उहे आहिनि जेके हिदायत याफ़्ता आहिनि। मिनल लदीन, उन्हनि माण्हुनि खां जिन आमनू सबीला, ईमान आंदो सिधी राह जे लिहाज़ खां। उलाइकल लज़ीन लअनहुमुल्लाहु, इहे ई आहिनि उहे माण्हू जिन जे मथां लानत कई उन्हनि ते अल्लाह। वमन यलअनिल्लाहु, ऐं जंहिं ते लानत करे अल्लाह, फ़लन तजिद लहू नसीरा, बस हरगिज़ न तव्हां पाईंदा उन्हनि जे लाइ को मददगार। अम लहुम नसीबुम मिनल मुल्की, छा उन्हनि जे लाइ आहे हिस्सो बादशाहत में। फ़इज़न ला युतून, पोइ अगरि ईअं हुजे हा त न उहे ॾियनि हा अन्नास नक़ीरा, माण्हुनि खे हिकिड़े तिर बराबर बि। अम छा यहसुदून अन्नास, या त इहे हसद कनि था माण्हुनि था अला उन ते मा आताहुमुल्लाहु, जेको ॾिनो उन्हनि खे अल्लाह ताला, मिन फ़ज़लिही, पंहिंजे फ़ज़ल सां। फ़क़त बस तहक़ीक़ आतैना, ॾिनी असां आल इब्राहीम खे अल किताब, किताब, अल हिकमत, ऐं हिकमत। व आतैनाहुम, ऐं असां ॾिनी उन्हनि खे, अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि, मुल्कन अज़ीमा, बादशाहत तमामु वॾी। फ़मिनहुम मन आमन बिही, पोइ उन्हनि मां कुझु उहे हुआ जिन हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी औलाद मां कुझु उहे जिन ईमान आंदो उन सां गॾु। व मिनहुम मन सद अन्हु, ऐं उन्हनि मां ई कुझु उहे जिन रोकियो उन खां। वकफ़ा बि जहन्नम सईरा, ऐं काफ़ी आहे जहन्नुम भड़कंदड़ बाह। इन्नल लज़ीन कफ़रू, बेशक उहे माण्हू जिन कुफ़र कयो बि आयातिना, असांजी आयतुनि सां। सोफ़ अनक़रीब नुस्लीहिम, असां दाख़िल कंदासीं उन्हनि खे नारा बाह में। कुल मां, पोइ जॾहिं बि नज़िजत सड़ी वेंदियूं, जुलूदुहुम खलूं उन्हनि जूं, बदलनाहुम जुलूदन, बदिलींदासीं असां उन्हनि जी खलुनि खे, ग़ैरहा, उन खां अलावा ॿियनि सां। लियज़ूक़ू, ताकी उहे चखिन, अल अज़ाब, अज़ाब। इन्नल्लाह, बेशक अल्लाह, कान आहे अज़ीज़न, तमामु ज़बरदस्त, क़ुवत वारो, हकीमा, हिकमत वारो। वल्लज़ीन आमनू, ऐं उहे माण्हू जिन ईमान आंदो, व अमिलुस्सालिहाति, ऐं अमल कया उन्हनि नेक, सनुदखिलुहुम, अनक़रीब असां दाख़िल कंदासीं उन्हनि खे, जन्नातिन तजरी, बाग़ात में वही रहियूं आहिनि, मिन तहतिहल, उन्हनि जे हेठां, अल अनहार, नहरूं, ख़ालिदीन फ़ीहा, हमेशा रहंदा उन्हनि में, ख़ालिदीन फ़ीहा, हमेशा रहण वारा आहिनि उन्हनि में, अबदा, हमेशा हमेशा। लहुम, उन्हनि जे लाइ, फ़ीहा, उन में, अज़वाजुन, ज़ालूं हूंदियूं, मुतहरतुन, पाकीज़ा। व नुदखिलुहुम, ऐं असां दाख़िल कंदासीं उन्हनि खे, ज़िल्लन ज़लीला, छांवनि में, घाटियुनि छांवनि में, तमामु घाटियूं थधियूं छांव हूंदियूं जिन में अल्लाह ताला उन्हनि खे दाख़िल कंदो। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।